ओम शांति। हाणे असां बाबा खे यादि कंदासीं। ख़ुदि खे आत्मा सम्झी बाबा खे यादि करो। मन में कोई बि ॻाल्हि हुजे उहो बाबा खे ॿुधाए छॾियो। हाणे संकल्प करो, मां आत्मा शांत स्वरूप आहियां। मां आत्मा सर्वशक्ति स्वरूप, सर्व गुणन सां संपन्न, सर्व ज्ञान सां संपन्न मां आत्मा मुंहिंजो शरीर हिकदमि निरोगी आहे। ओम शांति। अॼु मिठा मिठा श्री बाबा चवनि था, मीठे मीठे ॿार बाबा असांखे चवनि था कि जीवन में ॾिसो, कमल जो फूल कीचड़ में हूंदो आहे, गुलाब जे फूल सां गॾु कांटा हूंदा आहिनि, है न। पर त बि ॾिसो, गुलाब जो फूल चईंदो आहे छा करां, मुंहिंजे आसपास कांटा आहिनि, त मां कीअं ख़ुशबू ॾियां, मां कीअं सुठो थियां, है न। लेकिन जेतिरा कांटा ओतिरो सुठो गुलाब जो फूल। त मतिलब कि असांखे सिखणो खपे। ये जीव जंतु, जानवर, पशु पक्षी, पेड़ पौधा, इन्हनि सां बि असां ॾाढो कुझु सिखी सघंदा आहियूं। ॾिसो, गुलाब जो फूल कांटनि जे विच में रहंदे हुए बि केॾो खिलियल रहंदो आहे, केॾो ख़ुशबूदार रहंदो आहे। गुलाब जो फूल, कमल जो फूल कीचड़ में रहंदे हुए बि केॾो सुठो स्वच्छ रहंदो आहे। कमल जे फूल में ख़ुशबू न हूंदी आहे, लेकिन स्वच्छता जे लाइ मतिलबु केॾो सुठो आहे। ॾिसी करे माण्हुनि खे केॾी ख़ुशी थींदी आहे, केॾो फैलियल हूंदो आहे, कीचड़ न लॻंदो आहे, मतिलबु कीचड़ में उगदे हुए बि कीचड़ खां परे। गुलाब जो फूल कांटनि जे विच में रहंदे हुए बि एॾो ख़ुशबूदार, एॾो सुठो, है न। जंहिंखे ॾिसी करे सभिनि खे ख़ुशी थी वेंदी आहे, है न। ईअं ई ॾिसो, दुनिया में बि, है न, कई माण्हू ॾाढा सुठा हूंदा आहिनि। जीअं घर गृहस्थी में, है न, कोई माण्हू ॾाढो सुठो हूंदो आहे, लेकिन हुनजे आसपास जो माण्हू हूंदा आहिनि न, उहे ॾाढा ई चुभण वारा हूंदा आहिनि। मतिलबु हुननि जो सुभाउ संस्कार ईअं चुभंदो आहे माण्हुनि खे। ऐं उहो ई इंसानु हुतां हली वञे त हुन वृक्ष जी, उन अगरि गुलाब जे फूल मां गुलाब कढी ॾियूं त हुन पौधे खे कोई ॾिसंदो? जेसि ताईं उहो फूल आहे तेसि ताईं हुन पौधे खे माण्हू ॾिसंदा, ॾिसी करे ख़ुशि थींदा हुन फूल खे। लेकिन सोचो, हुन फूल खे बि माण्हू तोड़े छॾे, तोड़े करे के सही कम जे लाइ कम में लॻाए। जीअं गुलाब जो फूल जी चांहि बि पींदा आहिनि माण्हू, गुलाब जे फूल जो पाणी बि ठाहे सघंदा आहिनि, गुलाब जल। गुलाब जे फूल सां ॾाढो कुझु ठहींदो आहे, गुलकंद ठहींदो आहे। त मतिलबु चइण जो मतिलबु छा आहे कि असांखे जीवन में ईअं न चइणो आहे कि छा करां, मुंहिंजी नुंहुं अहिड़ी आहे, मुंहिंजो ससु अहिड़ो आहे, मुंहिंजो पति अहिड़ो आहे। तव्हां पंहिंजी सोच बोल कर्म ॾाढा सुठा रखो। ईअं न चओ छा करां, मुंहिंजे ॿारनि जे कारण मां छिती थी वई आहियां, मुंहिंजे पति जे कारण मां अहिड़ी थी वई आहियां। तव्हांजे आसपास वारा माण्हू भले ई कांटे जहिड़ा हुजनि, भले ई बुरे सुभाउ संस्कार वारा हुजनि, लेकिन तव्हां पंहिंजे सुभाउ संस्कार व्यवहार खे बदिलो न। तव्हां पंहिंजे सुभाउ संस्कार खे ॾिसो, जेतिरो वॾो संत सन्यासी हूंदो आहे न, हुनजे आसपास वारा माण्हू कई बार उन्हनि जो जेको ध्यानु रखंदा आहिनि चीज़ुनि जा, कई बार उहे सुठा बि हूंदा आहिनि, कई बार उन्हनि जो नेचर थोरो अहिड़ो बि हूंदो आहे, है न। त माण्हू चवंदा आहिनि, अरे उहे साईं त ॾाढो सुठा आहिनि, ॾाढो सुठो नेचर आहे, लेकिन उन्हनि सां गॾु जेका माण्हू रहंदा आहिनि न, उहे असांखे मिलणु न ॾींदा आहिनि, या हीअं कंदा आहिनि, हीअं कंदा आहिनि, हीअं कंदा आहिनि।
लेकिन साईं ॾाढा सुठा आहिनि, उहो इंसानु ॾाढो सुठो आहे, उहो सभिनि जे लाइ भलो कंदो रहंदो आहे। त उहो जीअं गुलाब जो फूल आहे, है न। हिकु थींदो आहे कि माण्हू ॿियनि खे चुभनि, मतिलबु ॿियनि जे लाइ बुरो बुरो सोचनि, ॻाल्हाइनि, कोई बि अचे मिलणु उन्हनि खे 2-3 ॿुधाए करे भॼाए छॾनि। उहो इंसानु, जेको इंसानु सुठो आहे, जंहिंसां तव्हां मिलणु वञो था, उहो त सुठो आहे, लेकिन उनजे आसपास वारे माण्हुनि जे कारण ॿिया माण्हू हुनजे संपर्क में एॾो न अची सघंदा आहिनि। त ईअं ई हिते बि ईअं ई आहे न भई, गुलाब जो फूल त सुठो आहे, पर कांटा बि आहिनि हुन में, त सभु माण्हू हुन पेड़ में वञी करे तोड़े न सघंदा आहिनि। किथे किथे नज़दीक में बि कांटो हूंदो आहे त लॻी बि पईंदो आहे। त ईअं ई जेतिरो सुठो माण्हू, हुनजे आसपास अगरि अहिड़ा माण्हू हूंदा त कॾहिं कॾहिं कोई अहिड़ो शब्द चई छॾंदो आहे, माण्हू डिस्टर्ब थी वञे। वियो त हुयो हुन सुठे माण्हू सां मिलणु, लेकिन थी आयो डिस्टर्ब, छो जो हुन ॿियनि माण्हुनि जे उन में अची वियो, संग में अची वियो। त असांखे न जंहिंसां कमु आहे न, कई बार थींदो आहे कि असां परां सां ई माण्हुनि सां संबंध रखूं। हा भई ठीकु आहे, हुन सां प्राप्ति थींदी रहंदी आहे न। भई गुलाब जे फूल खे अगरि असां हुन सां फ़ाइदो नज़दीक में नथा वठी सघूं त चल परां खां ई ॾिसूं था, ख़ुशबू त मिले थी, ख़ुशी त थिए थी। छो जो जेतिरो नज़दीक वेंदव त न गार्डन मां या कोई अहिड़ी जॻह तां गुलाब जो फूल केरु तोड़े सघंदो आहे? जेको उतां परमिशन वठल हुजे, जेको उतां जो मालिक हुजे या जंहिंजो हुजे। ईअं ई कई बार हर हिकु सुठे माण्हू सां असां मिली न सघंदा आहियूं, संपर्क में न अची सघंदा आहियूं। हा, अगरि असांजो कोई संबंधी हूंदो आहे, हीअं हूंदो आहे त असां वञी करे मिलूं करूं, चलो ठीकु आहे, ईअं आहे। बाक़ी सभु न मिली सघंदा आहिनि, सभु माण्हू परां खां हुनजे बारे में ॼाणे करे ख़ुशि थी वेंदा, भई ठीकु आहे। त ईअं ई कमल जो फूल बि ॾिसो कीचड़ में रहंदी हुई, स्वच्छ रहंदो आहे। त हिकु थींदो आहे कई माण्हू हूंदा आहिनि कांटे मिसल, कई माण्हू हूंदा आहिनि बुरी सोच जा, बुरा कम करण वारा, है न, विकारी, कामी आत्मायूं, है न। क्रोधी त चुभदो, अहिड़ा शब्द चईंदो, कॾहिं कॾहिं मारे बि छॾंदो आहे। त अहिड़े मतिलबु बुरे स्वभाव संस्कार वारे माण्हुनि जे विच में बि, जंहिंजी सोच ॾाढी गंदी आहे, जंहिंजा बोल ॾाढा गंदा आहिनि, जंहिंजा कर्म ॾाढा गंदा आहिनि, अहिड़नि जे विच में रहंदे हुए बि तव्हां पंहिंजी सोच बोल कर्म न बदिली करो, तॾहिं तव्हां कमल जो फूल कहलाईंदव, है न। न त छा थींदो, अगरि साम्हूं वारे में क्रोध आहे, न त असांखे क्रोध जा 2 शब्द चई, असां बि हुनखे 2-3 ॿुधाए ॾिना, त हुन असांजे मथां कीचड़ फिटी कई, असां बि फिटी करे छॾियो, बसि बराबरि थी वियो। पोइ असां कमल जो फूल कहलाईंदासीं, है न। पोइ असां कमल जो फूल थोरी कहलाईंदासीं। त कमल जो फूल ठहिण लाइ दुनिया में माण्हू कोई बि कहिड़े बि बुरे स्वभाव संस्कार वारो हुजे, मां हुनजे संग में अची करे मां बि न चिल्लायां, मां बि उल्टो सुल्टो न चवां, मां बि हीअं न करां, तॾहिं असां कमल जा फूल ठहींदासीं। ईअं ई ॾिसो दुनिया में ॾाढा पेड़ पौधा आहिनि जेका आहे न हर सीज़न में फल फ्रूट न ॾींदा आहिनि, या कोई त ॾींदा ई न आहिनि। त हुननि सां बि असां सिखी सघंदा आहियूं। भई कई माण्हुनि में आहे न कोई बि विशेषता न हूंदी आहे, लेकिन आहे त इंसान, भई हुन आत्मा खे शरीर त मिलियो आहे, कोई त विशेषता हूंदी, पर जीअं दुनिया वारनि में थींदी आहे न, उहा न आहे। त लेकिन उहो त तव्हांजे संग त आहे, तव्हांजे घर में त आहे, तव्हांजे संबंधी त आहे। त हुनखे ईअं सम्झो जीअं त हिकु पेड़ आहे, भले ई फल फ्रूट न ॾे, लेकिन आहे त सही, कॾहिं त हवा बि ॾींदो, कॾहिं त छाया बि ॾींदो, ऑक्सीजन बि ॾींदो त सही। त ओड़ा इंसान जी ईअं थी आहे, कुझु त हुननि में हूंदो, थोरो बहुत त कंदा हूंदा, कुझु त विशेषता हूंदी। जे पेड़ में विशेषता हूंदी आहे न, भई हवा लॻंदी त हिलंदी, त थधी थधी हवा ईंदी, गर्मी में छाया ॾींदी, भले उहो फल फ्रूट ॾे न ॾे,
त ईअं ई हर इंसान में कुझु न कुझु विशेषता त हूंदी आहे, पर कंहिंमें कुझु सुठी विशेषता हूंदी आहे जंहिंखे यूज़ करे माण्हू कमाए सघे। जीअं फल खे विकिणे करे कमाए सघंदो आहे, फूलनि खे विकिणे करे कमाए सघंदो आहे, लेकिन हुन जे पतनि खे डेकोरेशन जे लाइ कम में लॻाईंदो, लेकिन विकिणे त न सघंदो, है न। त ईअं ई ॾिसो पेड़ पौधनि सां बि तव्हां पंहिंजे आसपास वारी दुनिया ॾिसंदव न, तव्हांखे सभु सम्झ में अची वेंदो दुनिया कीअं आहे, है न। पेड़ पौधनि सां बि तव्हां ॾाढा कोई पेड़ पौधो कोई सीज़न में ई असांखे फल फ्रूट ॾींदो आहे, भई 1 महीनो बसि, त बि माण्हू लॻाईंदा आहिनि न हुनखे, ओतिरी जॻह ॾींदा, ओतिरी खेती कंदा, ओतिरी खाद विझंदा, पैसो त लॻंदो, भले 1 महीनो ई फल फ्रूट ॾे, लेकिन ॾींदो त सही न। त हुन अनुसार अंब जो सीज़न आयो, चलो अंब जो सीज़न त उहो अंब ॾींदो, भई 1 बार में ई ॾींदो, लेकिन ॾाढा त ॾींदो। त छा सर्दियुनि में अंब जे पेड़ खे कटे छॾूं, उहो कम में नथो अचे त, है न। ईअं ई घर में बि ॾिसो कई माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि जंहिंमें कोई अहिड़ी विशेषता आहे जो पर्टिकुलर समय जे लाइ ई कम में ईंदी। कोई सॼो ॾींहुं ॿियो कुझु कमु न कंदो, लेकिन तव्हांखे रोज़ु सुबुह जो चांहि ठाहे ॾींदो, त माण्हू छा चईंदा, सॼो ॾींहुं त कुझु बि नथो करे, हा भई सुबुह जो चांहि ठाहे ॾिनई त ॾाढो अहसान कई छा, पोइ त वञी पंहिंजो कमु था करनि, ॿुधनि ई नथा, रोटी पाणी असांखे ई करणी थी पए, लेकिन चांहि बि ठाहे त ॾियनि था तव्हांखे। हाणे हुननि जो कमु ई एतिरो आहे त छा करे सघंदा आहियूं, है न। हाणे कंहिंजो कमु आहे की तव्हांखे सिर्फ़ु खिलाए ई सघंदो आहे, तव्हांखे मनोरंजन करण में उहे सुठा हूंदा आहिनि, है न। त छा करूं, असूं भई सॼो ॾींहुं भई खिलाए थो, हा भई ईअं कंदो आहे, बाक़ी कुझु कमु त नथो करे, त इहे ई सोचो, चलो खिलाए त थो। त ईअं ई बाबा असांखे चवनि था कि जीअं पेड़ पौधा हूंदा आहिनि न, पर्टिकुलर सीज़न में ई ॾींदा आहिनि, लेकिन त बि माण्हू उन्हनि खे रखंदा त आहिनि, कटे करे फिटी त न कंदा कि अरे त 1 महीने फूल थो ॾे, हल कटेसि, शोभा जे लाइ रखंदा या कंहिंजे लाइ बि रखंदा त सही, है न। त ईअं ई बाबा असांखे चवनि था कि ॾिसो तव्हांजे आसपास बि जो माण्हू आहिनि न, तव्हां बसि हुननि जी हिकु विशेषता पकिड़े छॾो कि चल हिन सां मूंखे इहो सुख मिले थो, है न, हिन सां मूंखे सुख मिले थो, त उहो बि पकिड़े करे हलूं त बि सुठो। भई घर में जेके मायूं कमु करण ईंदियूं आहिनि, हाणे उन्हनि एतिरो त सुठी रीति कमु न बि कंदियूं, लेकिन चलो सोचो, चलो करे त वञनि थियूं, हिकु ॾींहुं असां सुठी रीति करे छॾींदासीं, छा आहे जो। त हीअं ई असांखे इहे शो बाबा असांखे सेखारीनि था, एक्चुअली अगरि असां इहे सोचंदासीं न त असां जीवन में संतुष्ट रहंदासीं, जीवन में कॾहिं बि डिस्टर्ब न थींदासीं, कॾहिं बि परेशान न थींदासीं कि छा थी करे सॼो ॾींहुं। त ईअं कॾहिं कंहिंजी आदत हूंदी आहे सॼो ॾींहुं चिल्लाईंदा रहंदा आहिनि, हर ॻाल्हि में किटकिट जीअं माण्हू चवंदा आहिनि न सिंधी में, किटकिट कंदा आहिनि, मतिलबु कुझु न कुझु सोचदा आहिनि, इहे सुठो न आहे, इहे सुठो न आहे, इहे बि न आहे, इहे बि न आहे, इहे बि न आहे। हाणे अहिड़े माण्हू में छा विशेषता ॾिसूं, है न। सुबुह जो उथी करे ॿारनि खे चए हीअं हूअं ॿार बि परेशान, वरी घर गृहस्थी में मायुनि सां संबंधियुनि सां ये अहिड़ो, त अहिड़े माण्हू में छा विशेषता ॾिसूं, अहिड़े माण्हुनि जो जीवन छा हूंदो, कम बि कंदा, है न, ईअं न कंदा, सुबुह जो उथंदा बि कम बि कंदा, लेकिन गाना ॻाईंदा रहंदा सॼो ॾींहुं, या कुझु नुक्स कढंदा रहंदा। त अहिड़े माण्हू किथे त तव्हांखे सुख ॾींदा हूंदा, है न। चलो किटकिटी करनि था, कुझु बि करनि था, जो बि करनि था, चलो कमु त करनि था, है न। त हीअं सोचो भई घर में जेकी पाणी वारी मशीन हूंदी आहे या जो चक्की पीसण वारी हूंदी आहे, उहो केॾी आवाज़ु कंदी आहे, कंहिंखे न हुनजी आवाज़ ई पसंदि न हूंदी आहे, लेकिन पाणी
खे मथे चढ़ाइण लाइ मोटर त हलाइणी पवंदी, भले आवाज़ करे, सहन कंदा आहियो न, है न। चक्की में भले आटो पिसजे, आवाज़ त कंदी, भई घर जो अटो हूंदो त सुठो हूंदो, त बि माण्हू सहन करे करे कंदो न, भले बाज़ार में मिलनि था, लेकिन कई माण्हुनि खे लॻंदो त ईअं ई अहिड़े माण्हुनि खे बि सहन करे हलो, सम्झी वठो उन्हनि जो नेचर अहिड़ो आहे, उन्हनि खे दुआयूं ॾींदा हलो, सुठो सोचता रहो, त धीरे धीरे तव्हांजी दुआ सां उहो बि परिवर्तन थी वेंदा। छा करे सघंदा आहियूं हाणे न, कंहिंजी आदत हूंदी आहे न, उहो कोई ॾिसो उन्हनि जो जीवन छा आहे, भई सॼो ॾींहुं हीअं हीअं चईंदा रहनि, कंदा रहनि, हुननि जो जीवन बि त ख़राबु आहे थोरो, इहे बि त सोचूं असां। त ईअं ई बाबा असांखे छा था सेखारनि, जीअं जीअं माण्हुनि जी वृत्ति दृष्टि परिवर्तन थींदी आहे, उहा दुनिया में ओड़ा जीव जंतु जानवर बि ईंदा वेंदा आहिनि। जिस सतयुग में इहे सभु जीव जंतु जानवर न हुया, शेर, मगरमच्छ, सांप, सतयुग त्रेता में सुठा जीव जंतु जानवर हुया, ॾाढी सुठी रीति। कबूतर बि हूंदा, पर कबूतर बि हुते गंद न कंदा। हिते त कबूतर बि अगरि मथे अनाज ॾियण वञूं त केॾो गंद करे छॾंदा आहिनि, है न, लेकिन हुते त कबूतर बि ईंदा, लेकिन क़ाइदे सिर पंहिंजी जॻह ते जाते बि गंद करणो हूंदो उते ई कंदा, हेॾे होॾे न कंदा। त अहिड़ी दुनिया में ॾिसो जीव जंतु जानवर पशु पक्षी बि एतिरा ई सुठा ई हूंदा, लेकिन जीअं जीअं द्वापर युग खां मनुष्य आत्मा जी दृष्टि वृत्ति परिवर्तन थी, विकारी थी, तीअं तीअं दुनिया में न जानवर बि ईंदा वेंदा आहिनि, है न, तीअं तीअं दुनिया में जानवर बि ईंदा वेंदा आहिनि। त हर हिकु जीव जंतु जानवर में बुराई बि आहे त सुठी ॻाल्हि बि आहे। जीअं कबूतरनि खे ॾिसो कीअं लाइन में हिकु संगठन में ईंदा आहिनि, ऐं कॾहिं उन्हनि खे ॾिसंदव न भी किथे वेठा बि हूंदा न त लाइन सां वेंदा। हाणे केरु सेखारियो हिनखे, तव्हां अगरि ॾिसंदव कॾहिं लाइन सां वेंदा, संगठन में ईंदा, संगठन में वेंदा, त इहे बि ॾिसो असां उन्हनि सां सिखी सघंदा आहियूं कि ॾिसो इहे कीअं संगठन में अचनि था, संगठन में वञनि था, लाइन सां ई सभु कुझु करनि था, हुननि खे त कोई सिखाए ई नथो। पर इहे जो मनुष्य में जो विशेषतायूं हुयूं, उहा हुननि जानवरनि में पशु पक्षियुनि में बि असां ॾिसी करे सिखी सघंदा आहियूं। जीअं एरोप्लेन कीअं शुरू कयो हूंदो, हुन ॾिठो हुन ई भई पक्षी ॾिसो 2 पंखनि सां उड़े थो, वरी होॾे वञे थो, वरी हेॾे अचे थो, त हुननि पोइ पक्षियुनि खे ॾिसी करे एरोप्लेन ठहियो, हेलीकॉप्टर ठहियो। त ईअं ई असां पंहिंजे आसपास जी चीज़ुनि खे ॾिसी करे वीचार सां अगरि मंथन करो त तव्हांखे जीवन ॾाढो ई सुठो लॻंदो न। ॿियनि खे हाणे ॾिसी करे इहे बि ईअं थो करे, ईअं बि ईअं बि अहिड़ी, लेकिन तव्हां पंहिंजे आसपास पशु पक्षियुनि खे ॾिसो, प्रकृति खे ॾिसो, जानवरनि खे ॾिसो, त बि तव्हां ॾाढो कुझु सिखी सघंदा आहियो। त सिखण लाइ ज़रूरी न आहे भई कोई पढ़ियल लिखियल ई माण्हू हुजे या कोई, तव्हां पंहिंजे आसपास वारनि सां बि, प्रकृति सां बि सिखी सघंदा आहियो, बाबा चवनि था। ॿियो बाबा जो असांखे चवनि था कि जीवन में असांखे सदा ई इहे यादि रखिणो आहे कि असांखे न किथे बि हेॾे होॾे हाणे भटकणो न आहे। जीवन में असां ॾाढा ई भटकियासीं। भटकणु मतिलबु कि इहो दुख आहे, इहा परेशानी आहे, इहा आहे, उहा आहे, अॼु हेॾे भटकी आहे, अॼु इहो था करनि, अॼु उहो था करनि, माण्हू हिन में थकिजी पवंदो आहे। हिकु शरीर सां पुॼे बि नथो, ॿियो दुनिया में इहे जो धर्मनि जे नाते ते केॾी सारी चीज़ूं निकितियूं आहिनि, धर्म जे नाम ते केॾी सारी चीज़ूं निकितियूं आहिनि, त हिन में बि माण्हू भटकी पवंदो आहे न, हीअ करूं उहो करूं। त इहे भटकणु हाणे बंदि करो। असांखे पंहिंजो जीवन कि कहिड़ो बि शरीर हुजे, चाहे बीमार हुजे या कहिड़ो बि, असांखे पंहिंजे शरीर सां न थकिजणो न आहे, तंग न थियणो।
भई कोई माण्हू हूंदो आहे न कंहिंजो शरीर ज़्यादा बीमार रहंदो आहे या न थींदो आहे त उहो इंसानु तंग थी वेंदो आहे, सोचंदो आहे बसि हाणे मां मरां, है न। लेकिन सोचो मरण खां पोइ बि तव्हां काॾे वेंदव, वही तव्हांजा हिसाब किताब चुकतू कराए पोइ तव्हांखे ॿियो जन्म मिलंदो, है न। मिलणो त आहे ई सही, तंहिंखां सुठो तव्हां हिन ई शरीर में वेठे बाबा खे यादि कंदा हलो, छो जी अंत में वरी असांखे सजा न खाइणी पए, है न। कॾहिं कॾहिं माण्हू कोई माण्हू न शरीर छॾण खां पहिरियों ॾाढो बीमार थी वेंदा आहिनि, ऐं कोई वेठे वेठे ई शरीर छॾे छॾंदा आहिनि, जीअं अॼुकल्ह थिए थी न हार्ट अटैक, जेका माण्हू ईअं वेठे वेठे हार्ट अटैक में शरीर था छॾनि न, मतिलबु उहा हुननि जे मथां पाप जो बोझ घटि आहे। त हीअं असांखे करिणो आहे, भई दुनिया माण्हू छा थो सोचे, बसि हाणे गृहस्थी कई, ॿारनि खे कयो सभु कुझु, हाणे असां बसि वञूं, लेकिन ईअं ई थोरी वही वेंदव, अञा जेको असांजो हिसाब किताब आहे, जो लेणो ॾियणो आहे, उहो बि त चुकतो करिणो आहे न त असां अंत में बीमार थी करे शरीर, अगरि जल्दी शरीर छॾण जी इच्छा हूंदी आहे माण्हुनि खे, या जल्दी अगरि कंहिंजो पार्ट ॿी जॻह हूंदो आहे त हुनजो आहे न जल्दी हिसाब किताब चुकतू कराए छॾंदा आहिनि भॻवान, है न। हाणे ॾिसो अगरि कंहिंखे महीनो पोइ काॾे वञिणो आहे, कंहिंखे हाणे ई वञिणो आहे, हाणे ई सभु कुझु विकिणी करे वञिणो आहे, त उहो जल्दी पंहिंजी चीजूं विकिणंदो कंदो ऐं पंहिंजो हिसाब किताब वठी करे हली वेंदो, ऐं कंहिंखे महीनो पियो आहे त उहो धीरे आराम सां कंदो, है न। त ईअं ई जीवन बि ईअं ई आहे, अॼु असां हिन शरीर में आहियूं, अगरि असांजो कल्ह ॿी जॻह पार्ट आहे त अॼु ई असांखे जल्दी कोई अहिड़ी बीमारी ईंदी, अहिड़ी तकलीफ़ थींदी ऐं असां शरीर छॾे छॾंदासीं, ऐं अगरि असांजे मथां पाप जो बोझो एॾो न हूंदो त असां हार्ट अटैक सां शरीर छॾे छॾंदासीं, ऐं अगरि अञा समय पियो आहे त असांखे जल्दी पंहिंजो हिसाब किताब चुकतू, ॾाढो ई पापनि जो ॾाढो ई बोझ आहे, ॾाढनि सां ई हिसाब किताब आहे, त असांखे कोई न कोई अहिड़ी बीमारी जो असां 2-3 महीना बेड ते ई वेठा आहियूं, त उहो सोचो उहा आत्मा पंहिंजो हिसाब किताब चुकतो थी करे, छो जो हाणे हिनखे ॿिए पार्ट में वञी करे जनम वठिणो आहे, त हिन करे न कॾहिं बि पंहिंजे शरीर सां, पंहिंजे जीवन सां तंग न थियो, जेतिरो थी सघे बाबा जी यादि में हलंदा हलो, परमात्मा खे यादि करे कर्म कंदा हलंदव त तव्हांजे हिसाब किताब चुकतो थींदो वेंदो, ऐं सुठा कर्म कंदा त पुण्य जो खातो जमा थींदो, है न। त असांखे जीवन में हिकु त भॻवान खे यादि करे हर कर्म करिणो आहे, त पिछलो बि हिसाब किताब चुकतो थी वेंदो, ऐं भॻवान खे यादि करे कर्म कंदासीं त असांजा सुठा कर्म बि थींदा, त असांजे पुण्य जो खातो बि जमा थींदो, त छा थींदो, हिसाब किताब सभु चुकतो थी वेंदो, त ॿियो जन्म वठंदासीं त असांखे सुठो जन्म मिलंदो, ऐं पुण्य जो खातो मतिलबु अंत में असांखे सजा न खाइणी पवंदी। त हाणे अगरि असां भॻवान खे रोज़ु सुठी रीति यादि कंदासीं, ॿिया अॻियां पाप न कंदासीं, त असांखे अंत घड़ी ॾाढी शांती सां शरीर छॾंदासीं। अगरि हाणे बि अगरि असां दुनियादारी में फंसी करे सॼो ॾींहुं बि भॻवान खे यादि करे नथा कर्म करूं, छो जो अॼुकल्ह उमिरि थोरी आहे, कॾहिं बि कोई शरीर छॾे सघंदो आहे, त पहिरों खां ई रेडी रहण लाइ हर कर्म कंदे भॻवान खे यादि करो, ताकी पिछलो चुकतो थी वञे, अॻियां कोई पाप ठहे न। अच्छा, मीठी सिकी लथे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। बाबा खे यादि करो। ओम शांति।